दोस्तों जी सिंध जी साईं जीम सैयद असां अॼु नौशर फेरोज़ प्रेस क्लब आॾो सिंध मां खंबे गुम कयल सिंधियुनि जे आजबे जे लाइ धरणे वारी कैंप में वेहण जे लाइ निकिरी चुका आहियूं ऐं सिंध सभा जी कैंप 12 वॻे खां नौशर फेरोज़ प्रेस क्लब आॾो शुरू थींदी ऐं उहा ठीकु 6 वॻे शाम ताईं हलंदी, जंहिंमें नौशर फेरोज़ जा साझावंद, सिंध सभा जा हमदर्द, सिंध सभा जा मेंबर, सिंध सभा जा उहिदेदार उन कैंप में शाम ताईं मौजूदु रहंदा ऐं उन सां गॾु नारनि जी गुंजार में असां इहो मुतालबो सिंध मां खंबे गुम कयल नौजवाननि खे पधिरो कयो ऐं खंबे गुम करण वारो सिलसिलो बंदि कयो। ऐं इन हवाले सां जेके दोस्त कई न मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा उन्हनि जा मौक़िफ़ ॿुधंदासीं ऐं असां सिंध सभा जो केस सिंध जे साझावंदनि जे लाइ ऐं दुनिया जे ज़मीर जे लाइ ऐं जग जहान में रहंदड़ सिंधियुनि जे लाइ लाइव रखंदासीं, लाइव हूंदासीं, जीअं असांजो मैसेज वधि खां वधि दोस्तनि ताईं पुॼी सघे। सिंध जो केस जेको आहे उहो भरपूर तरीक़े सां माण्हुनि ताईं पहुची सघे ऐं असां पंहिंजे हिन केस खे सिंध सभा पंहिंजे हिन केस खे जेको सिंध मां खंबे गुम कयल नौजवाननि जे हवाले सां जोड़ियो आहे ऐं असीं हर ज़िले हेडक्वार्टर में एहतजाज करे रहिया आहियूं, बुख हड़तालूं करे रहिया आहियूं ऐं डिवीज़नल हेडक्वार्टर में बुख हड़तालूं कंदे असां सिंध सभा जी सुञाणप ऐं सिंध केस जी पधिराई सिंधी माण्हुनि जे लाइ करे रहिया आहियूं, जीअं उहो आवाज़ सगारो बणिजे ऐं असां सिंध 7 करोड़ सिंध जेका ख़ामोशी जी चादर में वेढ़िजी वई आहे, असां उनजी उहा चादर लाइ उनजे आवाज़ खे ऐं उनजे इज़हार खे ऐं उनजे अंदर जे जलवान खे जाॻाइण जे लाइ ही बरबहर पहाड़, ही वस्तियूं, ही वाहन, ही ॻोठ, ही शहर झागियूं था ऐं मुख़्तलिफ़ दोस्तनि सां, मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां जे क़ौमी कारकुननि सां मिलंदा अॻिते वधूं था, छो त असीं सम्झूं था सिंध जे हिन घेराव खे टोड़ण जो बसि हिकु ई रस्तो आहे। सिंध खे हिन जबर ऐं हिन फुरलुट मां कढण जो हिकु ई रस्तो आहे, उहो आहे एहतजाज। ऐं असांजो ही सिलसिलो एहतजाजनि खे अॻिते वधाइण, उनखे सगारो करण जो सिंध सभा पारां हिकु हिकमत अमली आहे। हाणे असांखे केतिरो कामयाबु थियणु ॾिनो वञे थो या असां पाण पंहिंजी फुर्ती, पंहिंजी ॾाहप ऐं पंहिंजी महिनत सां केतिरा कामयाबु थियूं था, इहो असां हाणे तव्हांखे ॿुधायूं त इहा अॻुवाट ॻाल्हि कयल हूंदी ऐं अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते असां पाण बि भरोसो न कंदा आहियूं। इहो वक़्तु ॿुधाईंदो त असांजी जिदोजहद जी मेहंदीअ जो रंग केतिरो गहरो निकिरे थो, इन जे लाइ असांखे जिताए ॾिसणो पवंदो पंहिंजनि माण्हुनि ऐं पंहिंजी जिदोजहद खे ऐं अवां असांखे ॾिसंदो त तव्हांखे तरतीबवार ख़बर पवंदी हलंदी त तरतीबवार तव्हांखे सिंध सभा जी जिदोजहद, सिंध सभा जी जॻह वेलार जो बि तव्हांखे हलणु थींदो रहंदो, छो त असीं चाहियूं था त असांजा नक़ाद मुतवजह रहनि। जे असां किथे खामियूं करे था विझूं त हू ज़रूरु असां ते आङुर खणनि, ज़रूरु असांजी इस्लाह कनि, छो त असीं तनक़ीद खां मथां न आहियूं ऐं असीं सम्झूं था असीं सेखड़ाट आहियूं, नवां आहियूं ऐं पुराण जंहिं वटि दानेश्वरीअ जा शेह आहिनि, जंहिं वटि दानेश्वरीअ जा पहाड़ आहिनि, असां नवाण ऐं पुराण जो त झगड़ो सदियुनि खां आहे, पर पोइ बि उन झगड़े मां बि असां सिखणु चाहींदासीं, उन इख़्तिलाफ़ मां बि असां सिखणु चाहींदासीं, छो जो अॻिते वधण जे लाइ या त असांजे रूह मां रस्तो निकिरे या दुश्मन जे ॻाल्हियुनि मां, इख़्तिलाफ़ रखंदड़ जे ॻाल्हियुनि मां रस्तो निकिरंदो अॻिते वधण जो। इन जे करे असां हमेशह चवंदा आहियूं त सियासत माना सुवाल जवाब, हिसाब किताब, ऐं जॾहिं बि जेको बि जिते बि सुवाल करे उनजो जवाबु लाज़िमन ॾियणु, इहा सिंध सभा जी रीत रस्म ऐं उनजो बुनियादी जोहर आहे त हर सुवाल जो जवाबु कावड़ सां न, वॾी दिलि सां ऐं ध्यान सां ॾिबो, छो त सुवाल जा जवाब ई गंढियूं खोलींदा आहिनि, बंदि रस्ता खोलींदा आहिनि। दोस्तो, असांजो काफ़िलो, असांजो सिंध सभा जो नाइब सदर डॉक्टर नज़ीर खोखर साईं ऐं असां सां गॾु मोहसिन सोलंगी
ऐं असांजो दोस्त अदब हुसैन शाह असांजो ही काफ़िलो ऐं जेके ॿी गाॾी में बि दोस्त आहिनि ऐं असीं सभु इजो नओं शहरो फेरोज़ प्रेस क्लब आॾो पहुची वेंदासीं। उते फुटपाथ ते तव्हांजी आजिया लाइ हूंदासीं, तव्हां सां ॻाल्हाइण जे लाइ, पंहिंजूं ॻाल्हियूं अव्हांजे आॾो रखण जे लाइ ऐं अव्हांजा ख़्याल ऐं अव्हांजा सुवाल ॿुधण ऐं उन्हनि जा जवाब ॾियण जे लाइ असां उते अॼु शाम जो 6 वॻे ताईं मौजूदु रहंदासीं। मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो, हीअ एहतजाज सिंध जे सदियुनि जे जबर तशद्दुद ऐं फुरलुट ख़िलाफ़ सिंध जे अॼु जी सिंध जो एहतजाज आहे। इन जी कामयाबी तव्हांजे दिलनि, तव्हांजे दिमाग़नि ऐं तव्हांजे ज़मीरनि जी सघ सां मुमकिन आहे। छो त सम्झूं था दुनिया जूं समूरियूं फुरलटूं, दुनिया जे समूरनि मज़लूम महकूम क़ौमुनि जी फुरलटूं तॾहिं उन्हनि जे आॾो बंदि ॿधिजंदो आहे ऐं फोरन हमला आवारनि खे मात मिलंदी आहे जॾहिं मज़लूम महकूम फुरजंदड़ लुटजंदड़ क़ौमूं उथी बीहंदियूं आहिनि ऐं जॾहिं हक़दार उथी बीहंदा आहिनि त दुश्मन पंहिंजे बंदूकनि, पंहिंजे माण्हुनि, पंहिंजे सॼी सघ सां गॾु गोॾा झुकाए बीहंदो आहे। असांखे इंतज़ारु आहे, असांखे पंहिंजे जिदोजहद ऐं पंहिंजे माण्हुनि जे उन ललकार जो इंतज़ारु आहे जेका सिंध जे सदियुनि जी ग़ुलामी ऐं सदियुनि जे दाग़नि खे हिक ई धक सां धोई उजरो करे वेंदी। असां मुंतज़िर, सिंध सभा मुंतज़िर अव्हांजी सिंध जे आजपे जी, सिंध जे भलाईअ जी, सिंध जे मान मर्यादा जी, सिंध जे तारीख़ी सुञाणप जी। जीअं साईं जीअं थोरी देरि में असां नौशरो फेरोज़ प्रेस क्लब आॾो अव्हांजा मेज़बान बि, महिमान बि, दोस्त बि, पंहिंजा बि। जी साईं।